अस्सलाम वालेकुम। ini कार्य कमदा कार्य होने के हेडे हेडे आ तुलसी दे साहब हेडे दे हालो वाला इने मुर्गी छो चोरी कई गई साहब हिन जी मुर्गी मां चोरी कई हिन जा आया मेहमान 5-7 घर असांजे कुझु कान हो बि का भाॼी बि कान आई न ई का मुर्गी बीठी मां हिन जी मुर्गी चोरी करे हिन जे मेहमाननि खे ई खाराई पुछोसि तुझे छा चवणो आहे ॿुधाए ॻाल्हि सही कर हाँ साहब मना तो मुझे मेहमान आया वो इन्हें मतलब ये ना मुझे मेहमान को मुझे मुर्गी खा रहा है चोरी चले साहब ॿियो कुझु कान हो त मां काॾे वञा भला मां हिन खे चयो उन मतिलबु महिमाननि जे साम्हूं त पंहिंजी तो खाए पुछोसि अफरकान तोखे चयो ई त तूं पंहिंजी मुर्गी थो खाए हाँ साहब ये चयो है उन्हें मतलब मुझे समझ में ना आयो हाणे तुंहिंजे 5000 रुपया ॾंढ लॻंदो ॿुधे 5000 गीदे में काननि वॾेरे जे साम्हूं माफ़ कर न त महिमाननि जे साम्हूं जेका ख्वारी थी न सॼी वॾेरे खे ॾसी मनाए भैया 50 माफ क्या मां फैसला खत्म उठो थुकू वो मुझे जो टाइम बर्बाद किया है